हाणे असीं घुराईंदासीं असांजे हिन प्रोग्राम जे ख़ासि जंहिं रचियो आहे उहो आहे श्री वासुदेव मोही। वासुदेव मोही साहब जे बारे में छा ॿुधायां। असांजो सुठो तमामु आलीशान शाइर साहिब त आहे ई, पर हुन जूं रचनाऊं बि अहिड़ियूं ई आहिनि सुहिणियूं। जॾहिं हू लिखे थो का बि शइ त उन्हनि रचनाउनि में नसर में बि नज़म पियो छलके ऐं ॾाढो सम्मानित असांजी हीअ शख़्सियत आहे जंहिंखे सरस्वती इनाम सां हाणे नवाज़ियो वियो आहे। साहित्य अकादमी त घणो इनाम काफ़ी अॻु में मिलियो ऐं साहित्य अकादमी सेंट्रल जो हू ख़ासि कोऑर्डिनेटर रहियो ऐं इन ॻाल्हि जी बि असांखे ॾाढी ख़ुशी आहे त अॼु असांजे हिन वेबिनार जो सुंदरी उत्तम जे जनम जश्न जो नालो बि हुननि ई रखियो ऐं ही जेके सभु साहित्यकार तव्हांजे साम्हूं आया जिन पंहिंजा वीचार रखिया उन्हनि जी सिलेक्शन उहा बि वासुदेव मोही साहिब कई, जंहिं ते असांखे वॾो फ़ख्रु आहे। ऐं ही जेके नवां कलाकार बि चूंडिया अथई, साहित्यकार चूंडिया अथई, उहे बि सचुपच मणिया आहिनि जिन खे असांखे सोन आहे, जिन मां असांखे सुठो सुठो सुहिणो सुहिणो मणियो ठाहिणो आहे। त वासुदेव मोही साहिब तई ॻाल्हाईंदा सुंदरी उत्तम चंदानीअ जे नज़म ते ऐं हुनजी शाइरीअ ते। मां ॼाणां थी देरि थी वई आहे पर तॾहिं बि तव्हांखे ॿुधंदासीं। हा जी ॿुधायो साईं। महिरबानी। ऐं सुंदरी उत्तम चंदानी बुनियादी तौर नसर नवीस आहे। हुनजी भूरी कहाणीअ जो दर्जो मां प्रेम जे प्रतीक देवदास जहिड़ो मञींदो आहियां। भूरी सिंधीअ जी अलामत आहे। भूरीअ ते घणो कुझु प्रोफेसर नामदेव ताराचंदाणी ॻाल्हायो, जेठे लालवाणी बि ॻाल्हायो, पर बावजूदि हुनजे मां हुनजो हिकु अलॻि एस्पेक्ट ॿुधायां थो त भूरी सिंधियत जो रूप आहे। सिंधियुनि जी ख़ुददारी, महिनत कशी, कंहिंजे साम्हूं हथ न फैलाइण जी रत में दौड़ंदा खूबी ऐं अंदर जी सूंहं भूरीअ जे किरदार में शामिल आहे। सभु जा सभु भूरी सिंधी जातीअ जी एज़ी आहे। असां अदीबनि खे इन तरफ़ थोरी कोशिश करणु घुर्जे। भूरीअ खे ज़रूर देवदास जहिड़ी पायदारी मिली वेंदी। हाणे जीअं मूं चयोसि त सुंदरी हिकु नसर नवीस लेखिका आहे, पर हुन वटां ख़ूबसूरत शाइरी बि मिले त इहो एक्स्ट्रा बोनस ई लेखियो वेंदो। सुंदरीअ जा शाइरीअ जा ॿ किताब आहिनि। हिकिड़ो लात बणी लात ऐं ॿियो हुगाव। लात बणी लात में मीट्रिकल शाइरी आहे ऐं हुन सां गॾु आज़ाद नज़म आदल लतीफ़ बि आहे ऐं हुगाव में सिर्फ़ु आज़ाद नज़म ऐं अदब लतीफ़ आहे। इन चवण में बिल्कुलु वधाउ नथो नज़र अचे त सुंदरीअ कथा साहित्य सां गॾु शाइरीअ सां बि ख़ूब निभायो आहे। पंहिंजे ख़्याल जे इज़हार में हुन भरपूर शाइरी ॾिनी आहे। हिकिड़ो शेर मां चवंदुसि, वही रात गुज़री वही ख़त्म थी बाट, ॾीओ हर किरण में विहारे छॾियोसीं। हाणे हिते हिकु नई ॻाल्हि था ध्यानु, ॾीए में किरणो थींदो आहे, इहा सहज हक़ीक़त आहे, पर शाइरा जी कल्पना उन हक़ीक़त खे उल्टो करे थी छॾे ऐं किरणे में ॾीओ थी विहारे। हिते ॿ ॻाल्हियूं उभरनि थियूं। हिकु, कुदरत जी सेटअप में शाइरा जो पंहिंजो रोल ऐं ॿियो
हुन जी कल्पना जी उॾाम आहे। शाइरी बीठल ई कल्पना ते आहे। कल्पना जेतिरी हक़ीक़त खां परे हूंदी, शाइरीअ में एतिरी ऊचाई। इन ॻाल्हि ते केरु बि सुवाल करे सघे थो त हक़ीक़त खां दूरी यानी सचाई खां दूरी त छा शाइरी कूड़ ते ॿधल आहे? मां ज़ोरदार हा चवंदुसि। शाइरी सूंहं आहे। शाइरी पंहिंजे इज़हार में जेतिरो स्थूल हक़ीक़त खां दूर हूंदी, शाइरीअ जी सुंदरता एतिरी वधंदी। हिकिड़ो मिसाल ॾियां। चंड दरिया खां न्यारियो, इहा कविता जी शिक आहे। पर इहे चऊं त महबूब दरिया खां न्यारो पिए त इहो नसुर आहे। ॿिन्ही जुमलनि खे भेटींदासीं त ज़ाहिर थी बीहंदो त शाइरीअ में जेतिरो कल्पना जो हिसो वधीक हूंदो, शाइरी उन अंदाज़ में ई वधीक असर छॾींदी। हिते कोई इल्ज़ाम हणी सघे थो त हिन जो मतिलबु इहो थियो त शाइरी में सचाई न थींदी आहे। न जनाब, शाइरी सच में ॿुॾल हूंदी आहे। फ़र्क़ु इहो आहे त शाइरी सच चवण लाइ कूड़ जो सहारो वठंदी आहे। शाइरी पंहिंजी सचाई, पंहिंजो सच कूड़ ज़रिए ई पकड़ींदी आहे। कूड़ ज़रिए ई सचाई असां ताईं पहुचाईंदी आहे। जीअं चंड दरिया खां न्यारियो पिए असांखे इहो बि ॿुधाए त महबूब बेहद ई ख़ूबसूरत आहे। जेका ॻाल्हि नसर वारे जुमिले में गैर हाज़िर आहे। अहिड़ी तरह साॻे गज़ल जो ॿियो हिकु शेर आहे जंहिंमें बि साॻिया जुज़्वा या तत्व आहे। रिजाए ख़ुदीअ खे बणी पियासीं सागर, सिंधूअ जीअं हिमालय खे धारे छॾियोसीं। जॾहिं कोई शाइर किन ॿिनि चीज़ुनि जी भेट कंदो आहे त हिकु सुजाग रचनाकार इहो ज़रूर ध्यानु रखंदो आहे त उन्हनि जी ख़ासियतुनि, उन्हनि जे ट्रेट्स, कैरेक्टरिस्टिक्स में साॻियाप आहे या न। वरना भेट या जंहिंखे असीं शाइरीअ में तशबीह या सिमली चवंदा आहियूं, छा बेपाए थी वेंदी या वाइड़ी लॻंदी। सुंदरीअ इन नुक़्ते जो ख़ूब ख़्याल रखियो आहे। हिकिड़ो शेर आहे, कहिड़े कारण कूके थी रेल, हूअ त धीअड़ी आतम जी न आहे। हिते असीं ॾिसी सघूं था त हिकु औरत जी पीड़ा खे ज़बान ॾिनी वई आहे, पर पूरी जाइज़गीअ सां, पूरे तालमेल सां औरत जी कीक हिते रेल जी कूक थी पवे थी ऐं कीक खे वाधू शिदत मिली थी वञे। रेल जी कूक त असांखे ख़बर आहे दूर ताईं ॿुधजंदी आहे। कंहिं बि भेट में इहा जाइज़गी घुर्बल हूंदी आहे, वरना कल्पना जी जॻह ते कोरी कल्पना मिलंदी। जमालियात शाइरीअ जो ॿियो नालो आहे। शाइरीअ में जेतिरो सौंदर्य बोध वधीक हूंदो, शाइरी वधीक दिलि खे छुहंदी। सुंदरीअ जी शाइरी नफ़ीस भावनि सां भरियल आहे। उन्हनि में जमालियात जा के अणछुहल पासा उभरी था अचनि। हिकिड़ो शेर इन सिलसिले में ॾिसी सघूं था, ही कहिड़ो पोपट परदेही गुल खे आ श्रंगारे वेठो।
हाणे असांखे ख़बर आहे त पोपट गुल जो पराग चोराईंदो आहे, पर हिते पोपट गुल खे सूंहं थो बख़्शे। ॿ ख़ूबसूरत चीज़ूं आहिनि, गुल ख़ूबसूरत आहे, पोपट बेहद ख़ूबसूरत हूंदो आहे, पर अलबत मूंखे पोपट वधीक कशिश कंदड़ लॻंदो आहे, छाकाणि त हुनजो हिकिड़ो रंग विरले हूंदो आहे, हुनजा पर जेके आहिनि उन्हनि ते अलॻि अलॻि रंगनि जा चिट हूंदा आहिनि। हाणे सुंदरीअ जी कल्पना ते सचुपच नाज़ थो अचे। नफ़ीस भावनुमा वारो हिकु शेर ॿियो बि ॾिसो, पाणीअ खे जीअं पवन लसारे, नारी तीअं थी हंधि पसारे। तशरीह जी मौज़ूनियत जाइज़गी हिते बि ज़ाहिर आहे। पाणीअ खे हवा लसो थी करे त नार बिस्तरे जे गुंजन खे थी ठाहे। कंहिं शाइर जो कद इन ॻाल्हि ते आधार रखंदो आहे त हुन में असलियत केतिरी आहे, कल्पना जा कहिड़ा ऐं केतिरा आयाम हुन सर कया आहिनि। कल्पना जी ओरिजिनलिटी उन जिज़े ते मदार थी रखे त शाइरी विछायल पटड़ियुनि ते डोड़ी आहे या उन पंहिंजा के नवां ट्रैक ॻोल्हिया आहिनि। हिकु लंबी कविता मां हिकिड़ो नंढड़ो टुकड़ो ॾिसो, इहो आहे, तूं हुज तूं ऐं मां बि हुजां मां, तुंहिंजो जलवो पियो पसां मां, जे हिक ॿिए में गुम थी वियासीं, केरु कंदो पोइ कंहिंखे प्यार, केरु कंदो कंहिंजो दीदार, केरु कंदो कंहिंजो दीदार। अक्सर प्रेमी हिक ॿिए में समाइजी हिकु थी वञण जी ॻाल्हि कंदा आहिनि, पंहिंजो वजूद लीन करे छॾण जी चाह रखंदा आहिनि, पर सुंदरी उबतर ॻाल्हि थी करे, इहे पंहिंजी सोच खे वहकरे जे खिलाफ खणी थी वञे। थोरे में असीं चई सघूं था त सुंदरीअ जी शाइरीअ जी सिग्नेचर ट्यून भाव आहे, अञा बि नाज़ुक नफ़ीस भाव आहे। हुन जे कविता संग्रह उगाव में बि साॻिया भाव आहिनि, जमालियत जा प्याला आहिनि जे नशीला आहिनि। उगाव जूं कविताऊं कुझु लंबियूं आहिनि, कोट करणु ॾुखियो आहे, पर सुंदरीअ जूं कामदेव जा गुल, हार, कांव विटारियल तलाव जहिड़ियूं कविताऊं सिंधी कविता में सृजनात्मक वाधारो आहे। इन्हनि कविताउनि खे यादि कयो वेंदो। आख़िर में हिकु ॻाल्हि चवां, सुंदरीअ जी शाइरीअ में कविता में औरत आहे, उनजी पीड़ा बि आहे, पर नारीवाद कोन्हे, उनमें सिर्फ़ कलात्मक एहसास सां तर आसपास आहे, जीवंत जीवनवाद आहे। उन शाइरीअ खे ॿिए कंहिं वाहक सां जोड़े सुंदरीअ सां बेइंसाफ़ी न करियो, जीअं किन विद्वाननि उनखे समाजवाद सां जोड़े कई आहे। महिरबानी। साईं सचुपचु ॾाढो सुठो लॻो। तव्हां हिकिड़ी कंहिं कविता खे कीअं माण्हू एप्रिशिएट करे, कीअं माण्हू हुनजी तत्वनि खे, हुनजे ॻाल्हियुनि खे, हुनजे लफ़्ज़नि खे सम्झी सघे थो, इहा हिकु ॼाण
तव्हां सेखराटनि खे ॾिनी आहे, असां सभिनी खे ॾिनी आहे ऐं मां सचुपचु शुक्रगुज़ार आहियां हिन ॻाल्हि जे लाइ त मां मम्मी जा पंहिंजा इहे शेर पढ़िया छो न अथव, पर इन नमूने मुंहिंजी सोच कॾहिं कान हली आहे। हाणे तव्हां पाण सेखारियो आहे त हाणे हिन नमूने मां बि ॾिसणु शुरू कंदसि ऐं सोचणु शुरू कंदसि ऐं एप्रिशिएट करणु शुरू कंदसि जेका मुंहिंजा मां सभई कंदा। महिरबानी, मां ॾाढो हिकु सुठो ॻाल्हि लॻो। चवां मां हिकु जी ॻाल्हि चवां जी जी मूंखे बेहद ख़ुशी थी त सुंदरीअ जहिड़े पाए जी रचनाकार जी हिन जन्म जशन में असीं सभु शामिल आहियूं। पर मूंखे बेहद ख़ुशी थी त नवां जेके राइटर्स आया, जेके असांजा मशहूरु वॾा वॾा राइटर्स आहिनि, नामदेव आहे, भगवान अटलाणी आहे, जेठो लालवाणी आहे वग़ैरह जेके आहिनि उहे त वॾा आहिनि ई, उन्हनि खे त प्रणाम आहे। पर जेके नवां आया न उन्हनि मूंखे बेहद ख़ुशि कयो। ॾाढो सचपच कोमल दयालाणी, थोरे चंपा चेतनाणी, कैलाश शादाब खूब निभायो ऐं मां उन्हनि खे शाबाश थो ॾियां। ऐं मां यश चंद्र खे बि चवंदुसि त भाई ही साधना जो रस्तो आहे, जे साधना करी त खूब खूब ईंदे अॻियां, तो में सलाहियतूं आहिनि, पोटेंशियल आहे। महिरबानी। तव्हांजे टिनी जेके तव्हां सिलेक्ट कया उन्हनि सचमुच सलाहियतूं आहिनि, सचमुच उन्हनि ॾाढी महिनत करे इहे पंहिंजा पेपर पढ़िया, सोचिया, लिखिया। मां सचुपचु ॾाढी आई एम रियली इम्प्रेस्ड। मां ॾाढी मूंखे ख़ुशी थी आहे जो असां तव्हांजी हिन सलाह जे बारे में मूंखां कंहिं पुछो त भला ही जेके टे ॼणा नाला आहिनि उहे भला लेखक आहिनि? मूं चयोसि हा लेखक आहिनि, तॾहिं त साईं सजेस्ट कया आहिनि। ऐं हिननि सेखराटनि खे बि नवनि सेखराटनि खे न चइबो पर नवनि ईंदड़ असीं पंहिंजे साहित्यकारनि खे जेकॾहिं सम्मान ॾींदासीं, प्यारु ॾींदासीं, अॻिते वधाईंदासीं त हू बि सिंधी साहित्य जा घड़ा भरे सघंदा। इहा ॾाढी ख़ुशी अथमि। घणी घणी महिरबानी।